जो अदा बराए मेहरबानी किबला महबूब साईं जे आयल पांदियड़नि ऐं दावतिन के मेहरबानी करे पंहिंजे मोबाइल फ़ोननि जो ऐं खीसनि जो ख्याल रखनि। बराए मेहरबानी पंहिंजे मोबाइल फ़ोननि जो ऐं खीसनि जो ख्याल रखनि। थोड़ा मुझे भी जो है अस्सलाम वालेकुम नाज़रीन नसीता के आगादा कयूं हिंद सिंध जे बरे सगीर जो बादशाह मखदूम ख़ानदान सां तल्लुक़ रखंदड़ हज़रत क़िबला मखदूम जमील ज़मा साहिब जिन जो लखते जिगर ऐं सरवरी जमायत जो वलीअहद हज़रत क़िबला मखदूम साबिक़ा रेवेन्यू मिनिस्टर महबूब ज़मा साईं जिन जो शादी जो वलीमो आहे ऐं असां हिन वक़्तु शादी जे वलीमे में मौजूदु आहियूं ऐं हिते जी लाइव वीडियो असां तव्हांखे ॾेखारींदासीं। हिन में हज़ारनि खां टिपी बल्कि लखनि में दावतूं हिते मौजूदु आहिनि। हिन में मुरीद बि आहिनि ऐं उनजा चाहींदड़ बि आहिनि, उनजा दोस्त अहबाब रिश्तेदार बिरादरी ऐं सभु माण्हू उन में मौजूदु आहिनि, ख़ुशीअ में शामिलु आहिनि। ऐं सिंध बलोचिस्तान पंजाब ऐं पर पूरे पाकिस्तान जा माण्हू हिन प्रोग्राम में शामिलु थिया आहिनि। हिन पुरमुसरत मौक़े ते असां सभिनी आयल महिमाननि दोस्तनि ऐं ॿारनि खे हिन वीडियो ज़रिए अस्सलाम वालेकुम चवंदा ऐं भलीकार चवंदा जेके हिन प्रोग्राम में शामिलु थिया आहिनि, हिन दावत में शामिलु थिया आहिनि। सभिनि जी वॾी महिरबानी, जेके बि दावतूं आहिनि सभिनि जी महिरबानी, जेके हिन प्रोग्राम में शामिलु थिया आहिनि, मुरीद अहबाब दोस्त देश सभिनी महिमान खे गुज़ारिश आहे त घस छॾी रस्तो छॾी